अरे रे हैदर केॾो छलियो मां पोइ बि न मुड़ अहिड़ो कॾहिं खां थियो हुई सट तुंहिंजो ई रोकियल हुयो तॾहिं त सिकू ज़िंदा वापसि वियो न त इहो हिते मोल हुजे हा। आख़िर तूं चाहीं छा थो हाँ छा थो चाहीं सट मां चाहियां थो सिकूअ जो मौत। मरंदो इहो सिकू मरंदो पर हुनजे लाइ ज़रूरी आहे त मुनासिब वक़्त जो इंतज़ारु कजे। सट सिकू जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं ईंदो न इन सां इहो ई अशर कंदुसि छो त हुन मुंहिंजी इज़त खे बदनाम कयो आहे। पोइ मां सिकू खे इज़त सां घुमण किथे ॾींदुसि। जॾहिं बि मिलियो जिथे बि मिलियो इहो ई अशर कंदोमांसि। अड़े हा ए चए छा थो वॾा इहो कोन मिलंदी सिकू खे ईअं थो ॾिसे ॼण अच्छे कपिड़े ते रत जो टिको। वारसन में हैदर जो बि ॾोह न आहे इन दिमाग़े सिकू असांजी इज़त खे बदनाम कयो आहे तॾहिं त छोरो छितो लॻो थो अथे। वॾा पोइ सिकू मथां एॾी रायत छो ऐं छाजे लाइ? चकर खान रुकी वेठो आहे हिकिड़ो चकर वारसन उहो ॻाल्हियूं थी वञनि पोइ असां सभु गॾिजी न सिकूअ जी निड़ीअ ते रत रखी हर पा पाणी वठी ॾिस त छोरी वापसि कयूं था या न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।